हिकिड़ी पोड़ीअ जो हुयो पुट बीमार। माईअ कई बास त मुंहिंजो पुट ठीक थी वञे त मां 40 ॾींहं क़बर खोटराए अंदर ज़मीन में अल्लाह जी इबादत कंदसि। इहा आहे शरई बास ऐं उनजे पूरे करण जो शरई अंदाज़। जीअं अहल बैतन बास कई ते हसनैन करीमैन ठीक थी वञनि त असां 3 रोज़ा रखंदासीं। क़ुरानीअ जी बास पूरी थी वई, छोकिरो ठीक थी वियो, पंहिंजे पुट खे घुराए करे चयईं त मां हीअं बास कई सो हाणे मुंहिंजी बास हिन नमूने सां पूरी कर। हुन वियो क़ब्रिस्तान में हिकिड़ी वॾी खॾ खोटराई क़बर नुमा एतिरी वॾी जो माण्हू बीह सघे। क़ुरानीअ चयोसि त हिकु मुसलो, हिकु घड़ो, हिकु बदनो इहो उन में रखराए त मां 40 ॾींहं उन क़बर जे अंदरि उन गड़े में अंदरि वेही इबादत कंदसि। क़ुरानीअ खे बि अंदरि लाथऊं, उहो सामान हुन सां गॾु अंदरि रखियऊं, मथां उनखे बिल्कुलु पूरे मिटी विझी करे हे हलिया। पोड़ीअ जो बयानु उन किताब में अल्लाह वारे बयानु फरमायो आहे त थोरी घड़ी वेठ में वेहण खां पोइ इरादो कयुमि त हाणे हिते जंहिं कम लाइ आई आहियां उहो कमु त पूरो कयां न। उन महिल उथी ऐं उन घड़े मां लोटे में पाणी भरियईं, पाणी भरे करे वेठी वुज़ू करण। वुज़ू कंदे कंदे अञा पंहिंजूं ॿाहूं धोए पई त मथां खड़का अचण शुरू थी विया। एतिरे में हलंदे हलंदे अञा ई पेरनि ताईं मस पहुती त हेॾो सौराख़ थियो। मथां वो पुट बीह करे चवण लॻुसि, अमां 40 ॾींहं पूरा थी विया आहिनि, ॿाहिरि निकिरी अचो। 40 ॾींहं पूरा थी विया, अमां हाणे ॿाहिरि निकिरी अचो। क़ुरानीअ जो ज़बान चरियो त न थियो आहे, अञा मां हाणे वुज़ू मस कयो आहे। चवां फिलाने खां पुछ, फिलाने खां पुछ, फिलाने खां पुछ, फिलाने खां पुछ। समूरा चवण लॻा, हा 40 ॾींहं पूरा थी विया, तोखे कढण जे लाइ आया हूं। अल्लाह वारो फरमाए थो त क़यामत जो ॾिहाड़ो 50,000 सनतिन सूरतुल मआरिज में आहे, 50,000 साल जो हिकु ॾींहुं हूंदो। अंदाज़ो लॻा, हितां जा 40 ॾिहाड़ा, हुन जा वधि में वधि 5 मिंट मस थिया हा त उहो क़यामत जो जेको ॾिहाड़ो हूंदो 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो। हिसाब लॻाए त उहो लखनि अरबनि सालनि में वञी पवे थो, दुनिया जा लख अरब साल। तंबीहुल गाफ़िलीन वारो साहब बयान फरमाए थो त गुनाहगार 50,000 साल क़यामत जे ॾींहुं बीठा हूंदा, मगर नेकनि खे उहो ॾिहाड़ो बरकातू नफ़ल जे बराबरि नज़र ईंदो। ये उहे अल्लाह जा बाना जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह जी रज़ा जे लाइ वक़्फ़ करे छॾी। असांजो उथणु, असांजो वेहणु मदीने वारे साईं जी ताबेदारी उन जी अताअत में आहे। होॾे 50,000 साल वारा बीठा हूंदा, हेॾे उहे जवान हूंदा जिन खे बरकातू निमाज़ नफ़ल जे बराबरि उहो वक़्तु नज़र ईंदो। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो किस्सो क़ुरान पाक जो पढ़ी ॾिस, तोखे ॻाल्हि सॼी वाज़ो थी वेंदी।